दोस्तों, मुंहिंजो नालो अली टालपुरा है ऐं आउं कहानी ॿुधाईंदो आहियां। अॼु आउं तव्हांखे वफ़ा साले राजपर जी लिखियल कहाणी पहिरियों प्यार ॿुधाईंदुसि। मोहबत जे सफ़र में जॾहिं को हमसफ़र राहूं जुदा करे साथ छिनी वञे थो त उहो सार जो सास बणिजी सदाईं लाइ मन ऐं ज़हन ते पंहिंजा पर पखेड़े उॾाम भरींदो थो रहे। पोइ जॾहिं ज़िंदगी जे सफ़र में किथे थक मुसाफ़िर जीअं जुदा जुदा राहनि जा मुसाफ़िर पाण में मिलंदा आहिनि त वक़्त जो फीथो उबतो फिरणु लॻंदो आहे। गुज़िरियल लम्हा, ॾुखोईंदड़ यादूं ऐं निंडाखड़ा जज़्बा कर मोड़े निराश शरीर में तहरीर जूं लहरूं उभारे वेंदा आहिनि। विछड़ण खां पोइ हू अॼु जॾहिं ॿिनि ॿारनि जी माउ बणिजी संदसि अॻियां वेठी हुई त उन विछोड़े खे भरिया 4 साल थिया हुया। शादी खां पोइ पहिरियों भेरो संदसि घर आई हुई। वरी विछड़ण जे यकीनी अहसास वारे मुख़्तसर मेलाप जे हिननि साइतनि संदसि ज़हन में ॾियारी जे ॾींहंनि जहिड़ियूं यादूं टमकण लॻियूं हुयूं। विछड़ण खां पोइ हू खेसि हिकु पल लाइ बि विसारे न सघियो हो। संदसि यादुनि सहारे जीअण लॻो हो। हू घर जे आगर में निम जी घाटी छांव में संदसि माउ भेनरनि ऐं भाॼाइनि सां वेठी हुई। ॿई ॿार खट ते सुतल हुअसि। हू घर जे विरांडे में खट ते वेढ़ियल हंध खे टेक ॾेई ईअं आहिलियो पियो हुयो जो हू संदसि निगाहुनि जे ठीक साम्हूं हुई। हिन ज़ाहिरी ॾेख मां ईअं पियो महसूसु करायो ॼण हिन खे संदसि अचण में का बि दिलचस्पी न रही। रखी रखी ॿिन्ही जी सवाली अखियुनि जूं निहारियूं जवाबनि जा पेरा खणी हिकु ॿिए ॾांहुं आयूं वयूं पे। ज़ाइदा नंढे इलाक़ो ॾाढी चंचल हुई। अमजद सां घणी लॻंदी हुयसि। ज़ात बिरादरी में त कान हुई, पर पाड़े में घर गॾियल हुअण करे ॿिन्ही घरनि जूं पाण में सगन मिटनि जहिड़ो तालुक हुयो। ओखी सौखी में ॿिन्ही घरनि खे हिकु ॿिए लाइ एतिरो त सेक ईंदो हुयो जेतिरो रत जे रिश्तनि खे ईंदो आहे। इहो ई कारण हो जो ज़ाइदा नंढे हूंदे खां ई सॼो ॾींहुं संदन घर हूंदी हुई। अमजद जी नंढी भेण शकीला सां घाटी साहिड़प हुयसि, पर घणो वक़्तु अमजद सां ॻाल्हियूं ऐं मस्तियूं कंदे गुज़रंदो हुअसि। ॿाराणी वही जॾहिं सम्झ ऐं शऊर जा ॾाका उकरी अलहड़ जवानी जी हदुनि खे छुअण लॻी तॾहिं नंढपण जो फितरी लॻाव प्यार में ईअं बदिलजी वियो जो उन जो खेनि पतो ई कोन पियो। अखियुनि जे अटकाव सां दिलनि जे धड़कन जो वधणु ऐं अखियुनि में हिजाब जा डोरा पा लही अचणु संदन प्यार जो अहिड़ो सच हुयो जंहिंखे कंहिं बि इज़हार जे मोहताजी न हुई। हुए बि जॾहिं नंढपण जे ज़हनी हमाहिंगी ॿाराणी वही जा ॾाका उकरी चरी मुद जी चाहत जी माना में बदिलजी थी वञे तॾहिं कोरे काग़ज़ जहिड़े मन जे ज़हन जूं सोचूं बि सामाइजी जवान थी वेंदियूं आहिनि। अखियुनि जे ख्वाबनि जा उनवान बदिलजी वेंदा आहिनि। ज़ाहिदा गुलियुनि रांद बदिलण भर ताईं टोपी में दिलचस्पी वठणु लॻी हुई। तोड़े जो ॿाराणी वही मां भरपूर जवानी में पेर रखियो हुयईं, पर तबियत मां चंचलता अञा न वई हुयसि। एतिरो ज़रूर थियो हो त उन चंचलता में वही फुलार जो हिजाब शामिल थी वियो हुअसि। अमजद सां मिलण वक़्तु बि संदसि रवैयो चंचल हूंदो हो, पर अमजद जॾहिं खेसि घूरे ॾिसंदो हो त शर्म खां कंध झुकाए छॾींदी हुई या उतां खिसकी वेंदी हुई। हिकिड़ी टाक मंझंदि जी महल जॾहिं अमजद जे घर जूं औरतूं घर जे आगर में निम जे घाटी छांव में भर्त भरण ऐं कचहरी में मसरूफ़ हुयूं ऐं अमजद कमरे में कुझु लिखी रहियो हो त हू कमरे में दाख़िल थी ॿई हथ चेल ते रखी चयाईं, कहिड़ा अक कारा पियो करीं? अक न, पर पना कारा पियो करियां। ॻाल्हि त साॻी थी न। हो खट जी पेरांदी खां वेही रही हथ में कुझु हुयसि जेको अमजद खां लिकायईं पई। नेठि हबकी हबकी चयाईं, अमजद? हा चओ ज़ाहिदा। हिन कपिड़े ते नालो त लिखी ॾे। हिन रुमाल जो कपिड़ो अमजद ॾांहुं वधाईंदे चयो। अमजद खांसि रुमाल वठी ॾिसंदे चयो, कंहिंजो नालो लिखां? तोखे त ॼण ख़बर ई कोन्हे। भला मूंखे कहिड़ी ख़बर? जेको नालो मूंखे वणे थो, हिन शर्माईंदे चयो।
अमजद वॾा टहक ॾेई खिलण लॻो ऐं ज़ाहिदा वाइरनि निगाहनि सां खेसि ॾिसणु लॻी ऐं पोइ कावड़ मां चयाईं, इन में खिलण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? ॻाल्हि खिलण जहिड़ी ई आहे। कीअं? हू कावड़ जी पई। भला मूंखे कहिड़ी ख़बर त तोखे कहिड़ो नालो थो वणे? हू रुअण हारकी थी वई ऐं यकदमि खट तां उथी अमजद जो हथु वठी पंहिंजे मथे ते रखंदे चयाईं, हाणे ॿुधाए, तोखे ख़बर न आहे त मूंखे कहिड़ो नालो वणे थो? अखियुनि में पाणी भरिजी आयो हुयसि। अरे बाबा, मूं बसि कई, मूं त मज़ाक पई कई। अमजद, मूंखे अहिड़ी मज़ाक बिल्कुलु नथी वणे। चङो बाबा, ठीकु आहे। अमजद रुमाल खोले हुन ते पंहिंजो नालो लिखी खेसि मोटाए ॾिनो त हिन जी ख़ूबसूरत चहिरे ते ख़ुशीअ जूं रेखाऊं रक़्स करणु लॻियूं। हिन अमजद जे गिटे ते ज़ोर सां चौंडड़ी पाती ऐं पोइ टहक ॾींदी कमरे मां निकिरी वई। इहा राति अमजद ख़ुशीअ में सुम्ही न सघियो हुयो। नंढपण जे प्यार ते जवानी जे इज़ार जी मोहर जो लॻी हुयसि। ख़ुशी ऐं सरशार जे आलम में खेसि निंड न पे आई। उन कैफ़ियत खेसि एतिरो त सुरूर पे ॾिनो जो अखियुनि मां निंड पर करे उॾामी वई हुयसि। पाण खे दुनिया जो ख़ुशनसीब इंसान पे सम्झाई। ज़ाहिदा जो खिलमुख चहिरो अखियुनि अॻियां पे फिरियसि। घणी राति गुज़रण खां पोइ पासा वराईंदे निंड देवी खेसि पंहिंजे भाकरनि में भरियो त खेसि का कल ई न पई। कुझु ॾींहंनि खां पोइ ज़ाहिदा वटि आई त घणो ख़ुशि पे लॻी। संदसि नाले वारो भर्त भरियल रुमाल हथ में हुअसि। अमजद खां उस रुमाल वठी ॾिसणु लॻो। रुमाल जे चौधारी गुल ॿूटा ऐं वलियूं हुयूं ऐं विच में संदसि नालो भर्त सां भरियल हुयो, जेको हिन पंहिंजे नाज़ुक हथरनि सां प्यार जे रंगीन धागनि सां भरियो। अमजद रुमाल अखियुनि ते रखियो ऐं पोइ चुमणु लॻो। ज़ाहिदा संदसि हथ मां रुमाल खसे वरितो ऐं वॾो टहक ॾेई चयो, अमजद, ही रुमाल तुंहिंजे लाइ न आहे। त पोइ कंहिंजे लाइ आहे? मूं पंहिंजे लाइ भरियो आहे। तूं छा कंदे हिन रुमाल खे? हर हर चुमी तुंहिंजे नाव खे सीने सां लाहे रखंदसि। अॼु उनखे साल गुज़री विया आहिनि। वक़्त जा बेरहम वाचूड़ा ॿिनि प्यार कंदड़ दिलनि खे उॾाए धार करे विया आहिनि। 4 सालनि खां पोइ ॿई पहिरियों भेरो हिक ॿिए जे साम्हूं बुत बणिया वेठा हुया। अजनबी अजनबी ॿई ख़्यालनि में गुम हुया। अमजद जूं अखियूं त ज़ाहिदा में हुयूं, पर ज़हन में वाचूड़नि जहिड़ा सवाल फेरियूं पाए रहिया हुयसि, जेके हिन अखियुनि अखियुनि में ज़ाहिदा ॾांहुं माण पे। ज़ाहिदा, मूं त तोखे पंहिंजे वजूद जे जुमिले सचाई सां चाहियो हो। तुंहिंजे प्यार में पाण खे अर्पे छॾियो हुयमि। कॾहिं सोचियो बि न हुयमि त को तूं ईअं बि कंदे। प्यार जे उन हिकु तरफ़े रूप ॾांहुं त मूं सोचियो बि न हो। विछड़ण खां अॻु तूं एतिरो त सोची हा त तो बिना मां कीअं जी सघंदसि। तूं त जियापे जा सभु सहारा खसे अकेलाई जे रण में रोले वई आहीं, पर मूं हिकु पल लाइ बि तोखे न विसारियो आहे। तूं अॼु बि मुंहिंजे साह में वसियल आहीं। तूं ई मुंहिंजी पहिरीं ऐं आख़िरी चाहत आहीं। मां अॼु बि तोखे ओतिरो ई प्यारु करियां थो। होॾा ज़ाहिदा जी अखियुनि जी इल्तिजा निहारनि में कई अणचयूं इबारतूं हुयूं। हिन अखियुनि ई अखियुनि में कुझु चवण पे घुरियो गूंगियूं वज़ाहतूं हुयूं, जेके निहारनि वसीले अमजद ताईं पहचाइण जी कोशिशि कई पे। हिन अखियुनि अखियुनि में खोड़ सारियूं ॻाल्हियूं पे कयूं, उहे ॻाल्हियूं जेके समाजी बंदिशनि वारे माहौल में ज़बाननि मां अदा थी न सघंदियूं आहिनि, पर अखियूं ज़बान बणिजी इज़ारींदियूं आहिनि। पोइ ओचितो अमजद टिप ॾेई खट तां सिधो थी वेही रहियो। अखियूं ज़ाहिदा में हुयसि। खेसि ज़ाहिदा वटां समूरनि सवालनि जा जवाब मिली विया हुया। समूरियूं वज़ाहतूं मानानि जा वेस ओॾे साम्हूं अची वियूं हुयसि। हिन खे सिज जो उभरण जेतिरो यकीन थी वियो हो त ज़ाहिदा खेसि अॼु बि नाहे विसारे सघी। हिन खे सम्झ में अची वियो हो त औरत जो पहिरियों प्यारु संदसि सारी ज़िंदगी जो सरमायो हूंदो आहे। हिन जूं अखियूं पाणी सां भरिजी वियूं हुयूं। हिन लुड़कनि हाणनि अखियुनि जे धुंधलायल निहारनि में ज़ाहिदा खे ॾिठो पिए, जंहिंजे हथ में अमजद जे नाले वारो भर्त भरियल रुमाल हुयो, जंहिंसां हिन अमजद जे प्यार जे हिसे जा अखियुनि में ओतिजी आयल लुड़क उघिया पिए। हिन प्यार जे रुमाल खे अखियुनि जा लुड़क उघण जे आसेस बणाए वरितो हो। बस दोस्तों, इहा हुई अॼु जी कहाणी। दोस्तों, तव्हांखे हीअ कहाणी जो सिलसिलो कीअं लॻी रहियो आहे, उन बाबति तव्हां पंहिंजी राय खां कमेंट लिखी आगाह कंदा।
ऐं हा, जेकॾहिं तव्हां नवां आहियो त मुंहिंजे इन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु बेल आइकन खे बि क्लिक कंदा त जीअं मुंहिंजी हर ईंदड़ नई कहाणी तव्हां ताईं जल्दी पहुची सघे। जेकॾहिं तव्हांखे ही कहाणियूं पसंदि अची रहियूं आहिनि त हिननि खे लाइक कंदा ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर पिणु कंदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। थैंक यू।